भई रासलीला हिते सभई लेडीज़ ड्रेस में आहिनि तॾहिं बि केरु रासलीला नथो खेॾे। उते ॾिसो शिव शंकर भॻवान भई मां वञा ऐं वञी करे रासलीला खेॾां। त भाॻनि वारा हूंदा आहिनि जेके गुरूअ जे दर ते अची करे रासलीला खेॾंदा आहिनि। त छा कयईं शंकर भॻवान साड़ी त पातई ऐं पंहिंजो जेको चोटो हुयुसि उहो साड़ीअ जे पल्लू में ढके छॾियईं ऐं वञी करे उते रासलीला करे पियो। जीअं कृष्ण भॻवान जे अॻियां आयो, कृष्ण भॻवान हुन जूं अखियूं ॾिसी सुञाणे विया भई हे कोई सखी वखी कान्हे, हे केरु आहे, पाण शंकर भॻवान आहिनि। ॾाढो ख़ुशि थियनि था भई ॾिसो एतिरी सिक शंकर भॻवान खे भई मां कृष्ण भॻवान सां वञी करे रासलीला करां। उन्हनि खे गले लॻाइनि था, उन्हनि खे प्यार करनि था ऐं चवनि था अॼु खां मां तुंहिंजे हिते वृंदावन में मंदिर ठाहींदुमि ऐं मां तुंहिंजो नालो छा रखी छॾंदुसि, गोपेश्वर। उते वेंदा त शिव भॻवान जी मूर्ति आहे पर हुनखे छा पातल आहे, साड़ी पातल आहे। बोल गोदरी वरे घनश्याम की। एक्चुअली छा थियो जॾहिं रासलीला खेॾनि पिया, खेॾंदे खेॾंदे उन्हनि मथे ते जेका साड़ी हुई, पल्लो हुयो, उहो हेठि सुरकी आयो। पोइ कृष्ण भॻवान सम्झी विया भई हे लेडीज़ कान्हनि, हे केरु आहिनि, जेंट्स आहिनि ऐं पाण साक्षात महादेव आहिनि जेके हिते रासलीला खेॾण जे लाइ आया आहिनि। उनखे गले लॻायूं, प्यार कयूं, उनखे वर ॾिनऊं भई तुंहिंजो हिते वृंदावन में मंदिर ठहंदो ऐं तुंहिंजो नालो छा रखंदासीं, गोपेश्वर, छो त तूं गोपाल सां मिलण आयो आहीं। बोल गोदरी वरे घनश्याम की। इन्हनि कथाउनि मां छा सिखूं, भई असां बि ओतिरी सिक रखूं, भॻवान जे तरफ़ एतिरी सिक रखूं ऐं पंहिंजो जेको प्यार आहे नची करे उन्हनि खे ॾेखारूं त उहे असां ते बि छा थियनि, राज़ी थियनि। जीअं कृष्ण भॻवान महादेव जे मथां राज़ी थी विया छो त उहे रासलीला करनि पिया, त तीअं शल भॻवान असांजे मथां बि राज़ी थी करे असांजा सभु दुख जेके आहिनि उहे दूर करे छॾनि। बाक़ी शर्माईंदासीं, वेठा हूंदासीं, हिन हुनखे ॾिसंदासीं त कमु थींदो छा, न थींदो। भॻवान जे मंदिर में आहियो, ॾिजणो आहे छा कंहिंखां, न ॾिजणो आहे न, त पाण नची ॿियनि खे बि उतारणो आहे। बोल बाबा हरदास राम